जीता हूँ रिकॉर्डिंग करे घर जे अधु रस्ते ताईं पहुची वियसि पोइ मूंखे यादि आयो त पहिरियां ग्लासिस त हिते ई छॾे वई आहियां। सो पहिरियां ग्लासिस खणणा आयसि पर ॾिसो माण्हू केॾा सुठा आहिनि, भरियो पियो आहे पूरो मुंहिंजो हालत ॾिसो सेकां पई, सभु वेठा आहिनि पर कंहिं मुंहिंजा ग्लासिस खयां कोन। ख़ैर माण्हू तव्हांखे नज़र त कोन ईंदा पर चङा माण्हू आहिनि पर चलो ग्लासिस मिली विया मुंहिंजा। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उम्मीद थी तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां बि तव्हां दोस्त बिल्कुलु ठीकु आहियां। जीता हुते पार्क में रिकॉर्डिंग करणु आई हुअसि, इन करे जो वीकेंड आहे, घर में ॿारनि जो एॾो गोड़ शोर लॻो पियो आहे। मां चयो ॿार रिकॉर्डिंग करणु ॾींदा ई कोन। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां सभिनि जी फरमाइश हुई, रोशनी एल मुंहिंजी अखी न पई खुले को शाम जो टाइम आहे। अच्छा जी, तव्हां सभिनि जी फरमाइश हुई त आउं तव्हांखे लाॾकाणे जे बारे में ॿुधायां। अच्छा, उनखां पहिरीं त मां तव्हां सभिनि जो थैंक्स करणु चाहियां थी त तव्हां सभिनी मुंहिंजी जेकी कचेरी आहे उनखे तव्हां सभु एतिरो लाइक कयो था, तव्हांजी सची दिलि सां थैंक यू। त तव्हांखे मुंहिंजो ॻाल्हाइणु मुंहिंजी कचेरी वणी त मां चलो ठीकु आहे, पंहिंजो फ़िलहालु पाण कुझु कचेरी कयूं था। तव्हांखे आउं पंहिंजे ड्रामनि जे बारे में, पंहिंजे सॉन्ग्स जे बारे में ॿुधायां थी। ऐं ॿी ॻाल्हि त लाॾकाणे जो स्टार्ट करण खां पहिरीं आउं थोरो तव्हांखे ॿुधायां त सुकून सां वेही रहां। मौसम में पार्क में जॻह बि कुझु चीचूं न हुजनि, सो हिते बसि हिते कोन्हे निकिरां, हुते सुकून सां वेठी आहियां। सो ख़ैर मूंखे इलाही माण्हुनि चयो आहे त पंहिंजे सॉन्ग्स जे बारे में ॿुधायो, स्पेशली जे रोज़ रुसंदे जेको मुंहिंजो फस्ट सॉन्ग हुयो, त सभु चवनि पिया तव्हां असांखे हुनजे बारे में कुझु ॿुधायो, उन्हनि जो यादूं ॿुधायो। त इनशाला आउं तव्हांखे हुनजे बारे में ज़रूरु ॿुधाईंदसि। पर अगरि आउं लाॾकाणे जे बारे में कोन ॿुधाईंदसि न फ़िलहालु, त मूंखां लाॾकाणे वारा सभु नाराज़ थी वेंदा, इन करे उन्हनि जो ॾाढो अचे थो। त प्लीज़ तव्हां असांखे ॿुधायो लाॾकाणे जे बारे में मुंहिंजूं यादूं। त लाॾकाणे जी बि मूं वटि एतिरियूं यादूं आहिनि जो हिकिड़े व्लॉग में तव्हां नथी हुनखे ॿुधाए सघनि। को मुंहिंजो पहिरीं बि चयो त मुंहिंजूं कुझु सीडीज़ जूं मूवीज़ वग़ैरह हुयूं, कुझु ड्रामा हुया, उहे मुंहिंजा उते थिया आहिनि। त मूं वटि खोड़ सारियूं यादूं आहिनि उते जूं। ऐं ॿी ॻाल्हि त हिते ॾिसां थी केतिरी रिकॉर्डिंग करे सघां थी, इन करे जो हिते शादी पई थिए। हिते हींअर पंहिंजो कुंवार वई आहे, पंहिंजो तस्वीरूं वग़ैरह कढाए करे कैमरामैन हेॾा होॾा माण्हू बीठा हुअण सां गॾु। सो हींअर कुंवार हितां वई आहे, मे बि वरी वापसि अचनि। इन करे हिन पार्क में तक़रीबन पंहिंजो शादी मतिलबु फंक्शन थींदा आहिनि हिन पार्क जे अंदरि। जी तव्हां ॿाहिरि घर छॾे आई आहियां, सो विच में ॿारनि जी कॉल पई अचे, सो विच में कंहिं डिस्टर्ब करे थो मूंखे मुंहिंजी ॻाल्हि विच में गुड़ थियो वञे। सो ख़ैर मूं ॻाल्हि पई कई त लाॾकाणे जूं इलाही सारियूं यादूं आहिनि मूं वटि। त मुंहिंजो चलो ठीकु आहे, थोरो थोरो करे पार्ट्स में तव्हां सां ॻाल्हायां थी, जेतिरो थी सघे हिते जो मां ॿुधायो पई हिते फंक्शन्स वग़ैरह इलाही थींदा आहिनि, बर्थडे पार्टीज़ वग़ैरह थींदियूं आहिनि। ऐं हीअं मुंहिंजे ॿुधायो त हिते शादी वग़ैरह थी पई आहे, कुंवार हितां वई आहे पर वापसि ईंदी आई थिंक, इन करे जो हुते सॼी दावत लॻी पई आहे, माण्हू वेठा आहिनि कुंवार जो वेट पिया कनि। सो ख़ैर त भई लाॾकाणे मुंहिंजी सभिनि खां पहिरीं जेको लाॾकाणे मुंहिंजो वञणु थियो न, अवल त ख़ैर मां इहो ॿुधायां त लाॾकाणे सां मुंहिंजी हूअं ई थोरी दिलि आहे। पंहिंजे भुटे साहिब जो ॻोठु आहे उहो, पर भुटे साहिब जो मज़ार उथी आहे, बीवी जो ॻोठु आहे, त इन करे उन्हनि जे करे बि ख़ैर असांजी इलाही दिलि आहे उन सां। उन खां अलावा मां जेको ॿुधायो त मुंहिंजा ड्रामा वग़ैरह इलाही थिया, CD थी। उन खां अलावा मुंहिंजो दिलि सां जेको पंहिंजो भाउ कयो हुयो इंडस्ट्री में, अदा अब्दुल हुसैन सारियो, उनजो ॻोठु हुयो। त इलाही प्रोग्राम त मूंखे अदा जे करे बि मिलिया उते लाॾकाणे में, जिते को ड्रामो ॾिसणु थींदो हो या का मूवी वग़ैरह जो हूंदो हो त अदा से कॉन्टेक्ट कंदा हुआ, जो सभिनि खे ख़बर आहे त भई मुंहिंजो भाउ आहे। ऐं बाक़ी मुंहिंजे ॿिनि भाइरनि खां पोइ मुंहिंजो टियों भाउ जेको दिलि सां जेको हुयो न, अदा अब्दुल हुसैन सारियो, अलाह हुनखे जन्नत में जॻह ॾे। अदा सां तमामु सुठो, तमामु घणो वक़्तु गुज़रियो। इनशाला अदा जे बारे में कचेरी कंदासीं ज़रूरु, जेके अदा खे सुञाणनि था, बल्कि सभई सुञाणो था, तव्हीं अदा खे लाइक कयो था, त इनशाला अदा जे बारे में जाम सारी कचेरियूं कंदासीं। हिकु गौतम खे इन रिकॉर्डिंग जे दौरान पंहिंजे घर बि वठी वियो हो, पंहिंजी फैमिली सां मिलायो हुई, सभिनि सां मिलियासीं। सो ख़ैर सभिनि खां पहिरीं जेके मां पंहिंजो मूवी कई हुई, माना सभिनि खां पहिरीं जेको मुंहिंजो वञणु थियो लाॾकाणे में, उहो थियो मुंहिंजो ढोलण जानी जे करे। जो ढोलण जानी, हाणे मूंखे ख़बर कोन थी पियो तव्हांखे किथां खां स्टार्ट कयो। मुंहिंजो ढोलण जानी जी इलाही रिकॉर्डिंग इहे फमिल थींदा रहंदा आहिनि। सो इलाही रिकॉर्डिंग जेकी आहे मुंहिंजी लाॾकाणे में बि थी, शिकारपुर में बि थी, ऐं आई थी किथे ई थी, हिकु शमर भाई थिंक शिकारपुर जो ई आहे। त असांजी इन्हनि जॻहियुनि ते ई थींदी हुई रिकॉर्डिंग। त फस्ट टाइम त मुंहिंजो उन टाइम बि वञणु थियो। उन खां पोइ कुझु पंहिंजो मुंहिंजो जेको साईं बाबा, जेको इलाही माण्हुनि यादि ॾियारियो, मूंखे त नालो यादि कोन हुयो हुनजो, साईं बाबा जो। त साईं बाबा मुंहिंजी पूरी लाॾकाणे में थी। ऐं उन खां अलाए हिकिड़ी ॿी मां CD जी का मूवी कई हुई, जंहिंजो मूंखे नालो बि यादि न आहे, यकीन कयो मुंहिंजी स्टोरी बि यादि कोन्हे। हाणे इहे शइ मूंखे इन करे बि यादि कोन्हे, तव्हां बोर न थी वञो त हिन किसो त न शुरू कयो कोन, को ॻाल्हियूं वेठी करे। इन करे जो मां पहिरीं बि तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मूं सिर्फ़ु इंडस्ट्री में 4 साल कमु कयो, 2004 खां वठी 2008 ताईं।
मूं सिर्फ़ु कमु कयो सिर्फ़ु 4 साल पूरा 4 साल। इन करे मूंखे यादि आहिनि जो 2004 जी मार्च में मूं कमु स्टार्ट कयो हो ऐं 2008 जी मार्च में ई मूं ख़तमु कयो। आख़िरी जेके मुंहिंजा प्रोग्राम हुया उहे मुंहिंजा मेहराण वारनि जा शो जेके मूं पूरी सिंध में कया। उनजे करे सिंध पूरी मूं सिंध जेके मेहराण जे हिन शो जे करे घुमी जो 10 शो आहिनि 10 ॻोठनि में असीं वियासीं। उहो बि इंशाअल्लाह तव्हां सां किस्सा शेयर कंदसि पंहिंजा। सो ख़ैर ऐं तव्हांखे पंहिंजो फ़िलहालु तव्हांखे आउं साईं बाबा जो थोरा किस्सा ॿुधाए थी छॾियां अॼु जी व्लॉग में। पोइ इंशाअल्लाह ढोलण चाणी ते कंदासीं। ढोलण चाणी सां गॾु ॿिया किस्सा बि इलाही मूंसां उनसां थोरा अटैच वग़ैरह आहिनि। सो ख़ैर मां तव्हांखे ॿुधायां थी साईं बाबा अदासारे जे करे त मिली त कोन पर इहो त अदासारे जे करे माण्हू मूं ताईं पहुता जो इन करे जो हू टाइम जेको हो इलाही बिज़ी रहंदी हुअसि। इन करे मूंखे इलाही जेके पंहिंजियूं रिकॉर्डिंग्स वग़ैरह आहिनि स्टोरीज़ आहिनि एतिरियूं यादि न आहिनि जो 4 सालनि मूं जाम कमु कयो तक़रीबन ऐं बिज़ी रहंदी हुअसि। जो जॾहिं अदासारे जी फिल्म असां कई थिए दरिया ख़ान सो तॾहिं मुंहिंजे वॾे भाउ जी शादी बि थी पए त मुंहिंजो वॾो भाउ आयल हो। वॾे भाउ जी शादी हिते ई थी त उनखे चवंदो हो त भई हिना गुल खां टाइम वठी ॾियो टाइम नथी ॾिए मुंहिंजी फिल्म रिली पई आहे त मतिलबु मां एतिरो कमु कंदी हुअसि जो मूंखे इन करे हिन शूट ते वञ हिन शूट ते हिते वञ कर त पोइ मूंखे इलाही जेको आहे पंहिंजो स्टोरीज़ यादि न आहिनि। सो ख़ैर साईं बाबा जे करे असीं इहे जनवरी में मुंहिंजी इहा रिकॉर्डिंग थी साईं बाबा जी। असीं लाड़काणे वियासीं ऐं हिकिड़ो घर हो फैमिली हुई जिन फैमिली सां गॾु असीं वञी रहिया हुआसीं। ॾाढी सुठी फैमिली हुई पर मूंखे यादि न आहिनि केरु हुआ उहे कंहिंसां गॾु असीं रहियासीं एतिरो मूंखे यादि न आहे पर कंहिंजे घर में असांखे रहिया आहियूं। ॾाढी सुठी फैमिली सियारो त पंहिंजो खट ते हर का शइ बि मिलंदी हुई मानी जेकी हुआ त कुझु रिकॉर्डिंग असां राति जे टाइम कयूं कुझु सुबुह जो कयूं। जिन इहा फिल्म ॾिठी हूंदी त हिन में आउं धाड़ियल थी हुअसि त हिकिड़ो मूंखे यादि आहे हाणे तव्हांखे किसो थी ॿुधायां उन में मूंखे मुंहिंजी अम्मी खे इलाही डपु लॻो हो त पंहिंजो जेके कुझु धाड़ियल असां गॾु हुआ उन में कुझु असली धाड़ियल बि हुआ। आई त हिकिड़ो त हुयो जेको मूंखे जिन असीं ॻोठ बि वियासीं त रिकॉर्डिंग जे दौरान पोइ कॾहिं असीं न घर पहुची सघंदासीं कॾहिं परे हूंदासीं त पोइ उन्हनि जे हिकु दफ़ो असीं कंहिंजे घर में रहियासीं वञी सफ़ा सुनसान ॻोठ। राति जो तव्हांखे ख़बर आहे ॻोठनि में रहनि था त राति रुॻो ॾेॾरनि जी आवाज़ूं कुतनि जे भौंकण जूं आवाज़ूं बसि इहे आवाज़ूं हूंदियूं आहिनि ॿियो को आवाज़ु कोन हूंदी आहे। अंधेरो हर तरफ़ अंधेरो त वियासीं पियो हुन सां गॾु त मां चयो केॾो अंधेरो केॾी ख़ामोशी असीं किथे त न चई असली धाड़ियलनि जो ॻोठ आहे ॿुधी करे जेको साह निकिरियो मां चयो असीं असली धाड़ियलनि में अची फासी विया आहियूं। ऐं धाड़ियलनि जेको कॉन्सेप्ट आहे त भई किडनैप कंदा आहिनि पैसनि जे लाइ पकिड़े विहारे छॾींदा आहिनि। जेको मूंखे डपु लॻे मूंखां वधीक मुंहिंजी अम्मी खे डपु त भई मुंहिंजी धीअ खे पकिड़े धाड़ियल विहारे न छॾीनि। सो ख़ैर पंहिंजो असां हुनजे घर धाड़ियलनि जो ॻोठ जो उन्हनि जी पूरी कम्यूनिटी जो हूंदी आहे न पूरो उन्हनि जो ॻोठ ई पूरो उन्हनि जो हो उन्हनि जी फैमिलीज़ वग़ैरह हुयूं उन्हनि जूं मायूं ॿार बच्चा सभु। सो असीं वियासीं पर यकीन कयो जेकी असांखे हुते इज़त मिली मूंखे लॻो चीची आहे जेकी हुते असांखे इज़त मिली एतिरा सुठा माण्हू मतिलबु लॻनि कोन पियो को धाड़ियलनि जे घर आहियूं असीं। एतिरा सुठा हुआ जे असीं नॉर्मल माण्हू हूंदा आहियूं पाण सिंधी आहियूं जे घर में महिमान नवाज़ी माण्हुनि खे रिस्पेक्ट ॾियणु एॾा सुठा हुआ जो लॻो कोन पियो। उन्हनि जे घर मूंखे यादि आहे त राति जो टाइम हो असां ॿाहिरि रिकॉर्डिंग करे पोइ उन्हनि जे घर को सियारो बि हुयो न जीअं घर अचूं त वरी सवड़ में रली में घुड़ियो वञूं त उन्हनि जे घर पीटी वग़ैरह सभिनि सुञातो ज़ारा मूंखे मुंहिंजो पीटी जो ड्रामो जेको हो कजल भिना नेण उहो माण्हुनि खे तमामु घणो वणियो हो तमामु घणो मुंहिंजो हिट थियो हो ऐं उन घर PTV हली पे आई थिंक केटिन वग़ैरह कोन हुई छाणे एतिरो मूंखे यादि कोन्हे PTV हली पे त उन्हनि मूंखे ॿुधायो त उन्हनि मुंहिंजो इहो कजल भिना नेण ड्रामो ॾिठो आहे मूंखे सुञातो उन्हनि त मूंखे उहो यादि आहे नंढिड़ो बल्ब उन्हनि जे कमरे में ॿरियो पिए ऐं आऊं अम्मी बि उते वेठा हुआसीं उन्हनि जी सवड़ुनि जे अंदरि एॾो सीउ हुयो। पर ॻाल्हि करण जो मक़सदु त धाड़ियलनि जो ई घर हो पर ॾाढा सुठा हुआ भई धाड़ियल सभु ख़राबु न आहिनि हूंदा के सुठा बि हूंदा आहिनि। सो हिकिड़ो इहो किसो मूंखे यादि आहे त असीं धाड़ियलनि जे घर हुआसीं ऐं ॿियो छा हो हा ॿियो इहो त इन में मां असली मुंहिंजी हाइट जे हिसाब सां मुंहिंजी हाइट थोरी नॉर्मल आहे न नंढी आहे न वॾी आहे त मुंहिंजी हाइट जे हिसाब सां हिननि मूंखे घोड़ो घुराए ॾिनो हो जेको मुंहिंज में हलायो आहे जिन ॾिठो हूंदो या मूवी ॾिठी हूंदी त पहिरीं त मूंखे ॾाढी ॾुखियाई थींदी को पहिरीं इलाही वॾो घोड़ो अच्छा घोड़ो मूं पाण हलायो आहे को चीट वीट कोन थियो आहे त को उन्हनि पंहिंजो वैन ते रखी करे या दौड़ां पई न मां घोड़नि में मां सचो ई हलायो हो ऐं इलाही हलायो को सुठो नस्ली घोड़ो मिली वियो मूंखे जे मूंखे तंग कोन कयो न को मूं हुनखे तंग कयो ऐं मां पाण घोड़ो हलायो उहो। हिकिड़ो त मुंहिंजो सीन हो त पंहिंजो थोरो माण्हू जोश में अची वेंदो न रिकॉर्डिंग करे करे त हिकिड़ो त मुंहिंजो सीन हो त आउं फायरिंग पई कयां माण्हुनि खे मारियां पई भॼां पई डुकां पई डुकी हुननि थोरो कुझु रखियो हो माना सपोर्ट वग़ैरह जे माना हुन ते पेर रखी घोड़े ते चढ़ी वञा त
भॼी भॼी मां घोड़े ते चढ़ियसि, मूंखे पंहिंजो सीन एॾो वणियो, मुंहिंजो वाह वाह छा मां सीन ॾिनो आहे, बाक़ी भॼी भॼी ऐं घोड़े ते बि घोड़ो खणी भॼी वियो असां, त उहो बि ॾाढो मुंहिंजो सुठो सीन थियो। पर ख़ैर मूं एॾो घोड़ो हलायो हुन ड्रामे में जो मूंखे यादि आहे जॾहिं रिकॉर्डिंग करे असीं घर वापसि आया हुआसीं त जेको असांखे रूम मिलियल हो जिते आऊं यमी रहंदा हुआसीं, त सियारो हो, शॉल वग़ैरह वेड़े वेठे हीअं हीअं वेठी कयां न पई हिलां पई हिलां, त घर में जेकी हिकिड़ी जेके हुआ घर जा भाती हुआ त उनमें हिकिड़ी नंढड़ी हुई, शायदि असांखे मानी ॾियणु आई पियल आहे छा, उहो बार बार दरवाज़े में झाती पाई ॾिसे ऐं वरी वञे हली, वरी झाती पाए वरी वञे हली, मुंहिंजो बसि हीअ कार लॻी पई हुजे, हीअ कार लॻी पई हुजे। त पोइ थोरी देरि खां पोइ आई, चई भाॼी तव्हां क़ुर पिया पढ़ो छा, मां चयो न, अची त इलाही देरि खां हिलो पिया न, मूं चयो न एॾो घोड़ो हलाए आई आहियां मूंखे लॻे पियो मां ॾाढी घोड़े ते वेठी आहियां, मुंहिंजी मतिलबु ईअं फील पियो थियो त घोड़ो हले पियो, मतिलबु एतिरो मूं हलायो हो जो मुंहिंजी लेग्स वग़ैरह जेकी न टंगुनि में तकलीफ़ पई थी, ऐं मतिलबु मूंखे फील कोन पियो त तव्हां को एतिरो हिलां वेठी, त हुन वीचारी खे लॻे पियो तव्हां क़ुर वेठी पढ़ा, कबूतर आयो आहे हिते, एॾा सुठा सुठा कबूतर आहिनि, एॾा ख़ूबसूरत ख़ूबसूरत कलर, ख़बर कबूतर आहिनि पारियल आहिनि या कबरूं आहिनि छा आहिनि न लाॻे ख़बर, पर ॾाढा सुठा सुठा ख़ूबसूरत कलर जा आहिनि। सो ख़ैर त इहो हिकिड़ो सीन हो, माना फस्ट टाइम मां ईअं घोड़ो वोड़ो हलाए, पर मुंहिंजी मूवी सुठी थी, पूरी कास्ट इलाही सुठी हुई। हिकिड़ो ॿियो किसो थी ॿुधायां तव्हांखे इन जो ई, हालांकि वीडियो वॾी न थी वञे वरी, छा थियो त इन में जेको पूरी टीम को त सुठी, मूंखे एतिरी हाणे एतिरो त यादि न आहे टीम में, डायरेक्टर असांजो मुंहिंजे ख़्याल मुज़फ़र बलोच हुयो, अगरि आउं ग़लति न हुजां, मुज़फ़र बलोच जी डायरेक्शन हुई, उनमें विलन अदा सारियो थियो हो, अदा सारे सां कमु कनि त बसि छा ॻाल्हि कजां, मुंहिंजे अंकल अब्दुल हसन सारियो त अदा सारे नालो आहे, अंकल कादरी जो नालो, मूंखे अम्मी चयो त पूरो नालो छो न वरिती, मूं चयो मूंखे हुन टाइम अंकल जो नालो यादि न पियो, मूंखे बार बार अदा सारे जो नालो पियो, मोहम्मद हुसैन कादरी, हा अंकल जो नालो हुयो। त जीअं मूं अंकल जे लाइ तव्हांखे ॿुधायो त जेके पुराणा माण्हू आहिनि जिन सां असांजा फैमिली टर्म्स आहिनि, जेके मूंखे नंढपण था सुञाणनि था, त उन्हनि सां कमु करण में ॾाढो मज़ो ईंदो हो। ईअं अदा सारियो हिकिड़ो वाहिद माण्हू हुयो जंहिंसां मतिलबु बिल्कुलु ई कंफर्टेबल हूंदी हुअसि, ॼण को मुंहिंजो पंहिंजे घर जो को भाती हुजे, त मूंखे के शइ ॾुखियाई कोन्ह थींदी। विलन हो हुन ड्रामे जो, पर असां तमामु सुठे नमूने पंहिंजो पूरी मूवी की ॾाढी सुठी थी वई। ऐं उन खां अलावा मूंखे हिकिड़ो नालो यादि आहे, ॿ हीरो, मुंहिंजे ॿिन्ही नालो जावेद हो या अलाए जावेद शेख हुआ, मूंखे यादि कोन्हे, पर जी त ख़बर न अलाए छा थियो, रिकॉर्डिंग कंदे कंदे मुंहिंजी कैमरा बंदि थी वई। सो मूं चेक पे कयो उथी करे, मुंहिंजो चेक त कयां मां केतिरो ॻाल्हायो, मूंखे विसरी न वञे, अलाए केतिरे हद ताईं मां ॻाल्हायो पे। सो ख़ैर मूं पंहिंजे हीरोज़ जे बारे में तव्हांखे ॿुधायो पे, त उनमें मुंहिंजा ॿ हीरो हुया, ॿार अचे गोड़ लोगो भेण, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु ईंदो अलाए कोन ईंदो, पर अची वेंदो इनशाला। त पंहिंजो हिकिड़ो सीन हुयो, उनमें हिकिड़ो गानो हुयो, गाने में मूंखे डांस करणी हुई। सो मूंखे चयूं पिए डांस करण जे लाइ, त मां चयो मूंखे डांस कोन पई अचे, हालांकि मां कूड़ पई ॻाल्हाए, सॉरी, हाणे ॾिसंदा चवंदा त कूड़ी हिन न, उन्हनि ख़ैर मूंखे पकड़े वरितो त मूं कूड़ ॻाल्हायो हो, उहो ॿुधाईंदी हुओ कंहिं पकड़ियो उन्हनि। त मूंखे चवनि डांस करण जे लाइ, त मां चयो त मूंखे डांस न ईंदी। त उहो जेको जावेद शेख जेको मुंहिंजो सेकेंड हीरो, हिकिड़ो त हीरो आहे जेको पोइ इंस्पेक्टर थी थो वञे, या शायदि पहिरीं इंस्पेक्टर हूंदो आहे, ॿियो जेको हीरो आहे जेको वीचारो मूंसां गॾु पोइ धाड़ियल थी थो वञे, उहो आई थिंक उनखे डांस ईंदी आहे। त ॾाढी हुननि वस कया त भई तूं हीअं कर हथ खण, मां चयो न मूंखे नथी थिए, मूंखां डांस नथी थिए। इन करे जो पंहिंजो हिकिड़ो तव्हां जे हिकदमि हिकिड़ो त शौक़ में इंडस्ट्री में आयसि, अहिड़ो को ख़ासि मूंखे कोन हो लाचार, त मुंहिंजी कोन हूंदी दिलि तां माण्हुनि सां डांस वग़ैरह कयां, या इन करे तव्हांखे ख़बर जे तव्हां ॻोठ वञो था त केतिरा माण्हू भीड़ लॻी थी वञे, केतिरा माण्हू अची था वञनि, एतिरो क्राउड थी थो वञे। हिकिड़ो मूंखे यूट्यूब ते मैसेज बि आयो त अॼु तव्हां जॾहिं साईं बाबा मूवी कई हुई न, पंहिंजे ॻोठ जो नालो बि लिखियो, हाणे मूंखे विसरी वियो, त लाटकाणे में कहिड़ी तरह मोहन जे दड़े जी तरफ़ चिती को हुयो, उते असांजी रिकॉर्डिंग थी हुई। ॾिसो ॿारनि खे बि यादि आहे, नंढनि खे, चिती असां नंढा हुआसीं ऐं रिकॉर्डिंग ॾिसण आया हुआसीं। त इन तरह जा इलाही माण्हू हूंदा आहिनि। हाणे ॿारनि जो चलो ख़ैरु आहे, पर हाणे वॾा वॾा माण्हू बीठा आहिनि, थोरी शर्म पई ईंदी आहे कंहिं सां माण्हू ईअं डांस वांस करे या छा, त मां न कई, मूं चयो न मूंखे कोन थी अचे, सॉरी मां कोन करे सघंदसि, मूं डांस कोन कई। ख़ैरु गानो वानो असां करे छॾियो। पोइ जॾहिं मूं पंहिंजो गानो कयो हो जबल मथे झुड़, उनमें मां डांस कई आहे, ऐं उनमें जेके स्टेप आहिनि मां सभु पाण हयां, न को कंहिंखे चयो डांस लाइ या छा, उनजो किस्सो तव्हांखे ॿुधाईंदसि हिन गाने जा, जॾहिं गाननि ते पाण ईंदासीं न, मां तव्हांखे उनजो किस्सो ॿुधाईंदसि। सो ख़ैरु त पोइ जॾहिं मूं इहो गानो कयो न, त हाणे मूंखे यादि कोन्हे मूंखे डायरेक्टर मुज़फ़र ई कॉल कई, कंहिं कई, त चई तव्हां त चयो तव्हांखे डांस ईंदी कोन्हे, तव्हां त हिन में डांस कई आहे। मूं चयो तूं पंहिंजी दिलि सां कई आहे न, मुंहिंजी हुन टाइम दिलि कोन हुई त मां डांस कया, हाणे मुंहिंजी दिलि हुई ऐं मुंहिंजो पंहिंजो गानो त मूं कई। सो ख़ैरु त मूं डांस बि कोन कई इन में, पर हो को अहिड़ो को सॉन्ग हुयो डांस जो करण जो, लेकिन मूं कोन कई। ख़ैरु वक़्तु गुज़रियो उहो बि। सो त
बसि इहे किस्सा आहिनि मुंहिंजे ख़्याल में। मूंखे यादि आहे मुंहिंजी रिकॉर्डिंग पई हली इन ड्रामे जे दौरान, त अम्मी वटि अम्मी पंहिंजो वेठी हूंदी, हिननि टीम सां गॾु वेठी हूंदी हुई, त आउं जॾहिं रिकॉर्डिंग करे आयसि त अम्मी सां गॾु हिकिड़ो छोकिरो वेठो हुयो, मुंहिंजे ख़्याल 15-16 सालनि जो हूंदो या शायदि पंहिंजे कॉलेज वग़ैरह में हूंदो, हाणे यादि कोन्हे मूंखे, इलाही पुराणी ॻाल्हि थी ॿुधायां तव्हांखे। उहो पूरो हिकिड़ो रजिस्टर खणी आयो, त पोइ अम्मी मूंखे ॿुधायो त जी रजिस्टर पूरो न तुंहिंजी तस्वीरुनि सां ठाहे रखियो आहे, जेके न्यूज़ पेपर में मुंहिंजो उन टाइम पिक्चर्स ईंदियूं हुयूं ड्रामनि जे हवाले सां, की इंटरव्यू वग़ैरह ईंदा हुआ, जी पूरो रजिस्टर जेको आहे उहो सॼो मुंहिंजे फ़ोटो सां भरियो पियो आहे। त ख़ुशी थींदी आहे त माण्हू तव्हांखे एॾो लाइक कनि था, ऐं तव्हांजे हालांकि मूं वटि बि मुंहिंजो उन टाइम जेतिरी बि काविश में ईंदा हुआ, मुंहिंजा इंटरव्यू ईंदा, पिक्चर्स ईंदियूं, मूं वटि बि तक़रीबन सभु आउं जमा करे रखंदी हुअसि, त जॾहिं आउं छॾींदसि त इहे सभु मूं वटि हूंदा। त इहे मूं कुझु पोस्ट बि कया पंहिंजे टिकटॉक ते ऐं फेसबुक ते, मूं पंहिंजा नंढा नंढा जेके हुआ पिक्चर्स उन जूं न्यूज़ पेपर जूं मूं ते रखियूं बि हुयूं, त इहे मूं वटि बि हुयूं। तखर उहो रजिस्टर पूरो खणी आयो हो ऐं उन में हुयूं इहे सभु मुंहिंजूं तस्वीरूं लॻल हुयूं। जी, त बसि इहे कुझु किस्सा साईं बाबा जा, ऐं उन खां अलावा त को ख़ासि को किस्सो मूंखे यादि न पियो अचे, न मूंखे एतिरा माण्हू यादि पिया अचनि। बसि इहो मूंखे उन ॿुधायो त पई असीं नंढड़ा हुआसीं, असीं आयासीं तव्हांजी रिकॉर्डिंग वग़ैरह ॾिसणु, त उन मूंखे ॿुधायो त मूंखे ख़बर पई। उन खां अलावा त को एॾो ख़ासि किस्सो कोन्हे। ॿी ॻाल्हि त मूंखे एॾी रिकॉर्डिंग यादि बि कोन्हे हिन जी, त रिकॉर्डिंग कीअं थी, किथे थी हुई, लाड़काणे में त थी, आई थिंक पूरी टीम जेकी आहे सभु लाड़काणे जा ई हुआ, त ज़ाहिरी ॻाल्हि रिकॉर्डिंग पूरी लाड़काणे में ई थी। बाक़ी कुझु अञा ॿियो यादि कोन्हे, पोइ यादि कयां, अगरि कुझु यादि आयो त ॿुधाईंदी, न त पोइ लाफ़िस था कयूं। जी, ॿियो को त मूं इलाही सोचियो आहे, पर ॿियो को त मूंखे सोचण खां पोइ बि को किस्सो यादि कोन्ह पियो अचे, त तव्हांखे ॿुधाइजे। बसि इहे ई हुआ कि मूं तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजो साईं बाबा जा किस्सा ॿुधाया आहिनि। इनशाला मां तव्हांखे पंहिंजो ॿिया किस्सा ॿुधाईंदसि। मुंहिंजी ढोलण जानी मूवी उते थी, ऐं कुझु ड्रामा उते थिया, त इनशाला सिज अची वियो आहे पंहिंजी जोबन ते, किथे बीहां चऊं तव्हांखे नज़र अचां, चलो भई हिते थी बीहरा, चलो त पंहिंजो त इलाही ॿिया बि किस्सा आहिनि। इनशाला पोइ वरी कंहिं ॿिए वीलॉग में आउं तव्हांखे ॿुधाईंदसि पंहिंजनि ॿिया जेके आहिनि, त असीं किथे किथे वियासीं, कंहिंजे घर वियासीं, घरनि में माण्हुनि जे वियासीं, त माण्हू असांखे छा छा रिस्पेक्ट ॾिनी, छा छा असांखे तोहफ़ा ताइफ़ ॾिना, त इनशाला तव्हांखे उहे ज़रूरु ॿुधाईंदसि। पर ख़ैर चलो ठीकु आहे, बसि हाणे मूंखे इजाज़त ॾियो, इनशाला वरी पाण मिलंदासीं। हिते हिकिड़ी सुठी रोशनी आहे, रूबरू पासे बीठी हुअसि न, पुठियां मुंहिंजे पुलिस बि बीठी आहे, वही हली पुलिस बीठी, मुंहिंजे कंहिं बि शादी जे करे आया हूंदा, हिते पुलिस बि हिते आई हूंदी शादी जे करे। चलो थोड़ी त परे थी करे रखी छॾियां, त चलो जी हाणे मूंखे इजाज़त ॾियो, इनशाला वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीलॉग में, वरी ॿिए कंहिं कचेरी में। तव्हांखे मुंहिंजी कचेरी इलाही वणे थी, त इनशाला आउं तव्हां सां बसि कचेरी कंदी रहंदसि। फ़िलहालु तव्हांखे आउं पंहिंजा किस्सा ॿुधाईंदी, त किस्सा न बोर थी वञो, ॿुधाइजो, त पोइ आउं तव्हांखे वरी पंहिंजो थोरो इहो फुनशाल घुमाईंदसि। या वरी ईद बि अचण वारी आहे, त हिन जो पंहिंजो पार्ट त कोन्ह, न त को तव्हांखे फस्ट पार्ट वग़ैरह आहे इहो हुनजो पंहिंजो लाड़काणे जो। लाड़काणे जे बोट इलाही किस्सा आहिनि, ख़बर न हिकिड़े पार्ट में अचनि, ॿ में अचनि, या विच में गैप वठां, पार्ट त कोन्ह, पर मूं तव्हांखे हिकिड़ी मूवी जे बारे में ॿुधायो आहे। त इनशाला वरी आउं तव्हांखे कंहिं ॿिए जे बारे में इनशाला वरी नेक्स्ट टाइम ॿुधाईंदसि। ईद बि अचे पई, ॾिसां ईद ते सुठो वीलॉग ठही वियो असांजो, त तव्हांखे इनशाला पोइ ईद जो वीलॉग वग़ैरह ठाहे ॾींदसि। सो ख़ैर हाणे मूंखे इजाज़त ॾियो, ॿारनि जी वरी कॉल पई अचे विच में, सो ख़ैर मूंखे इजाज़त ॾियो, ऐं तव्हांखे मुंहिंजो वीलॉग कीअं लॻो मूंखे कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाइजो, मूंखे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनि जी महिरबानी, जेके मुंहिंजा फैन ऐं जेके मूंखे लाइक कनि था, जेके मूंखे ॿुधणु चाहिनि था, उहे पंहिंजो फॉलो कनि पिया, अचनि पिया मुंहिंजे यूट्यूब जे पेज ते। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, दिलि सां तव्हांजी महिरबानी। ईअं मूंखे सपोर्ट कंदा रहिजो, मुंहिंजी वीडियोस ॾिसंदा रहिजो। हीअ वीडियो बि सुठी लॻे त शेयर कजो, लाइक कजो। उन खां अलावा मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। त चलो इजाज़त ॾियो, इनशाला मिलूं था वरी कंहिं ॿिए वीलॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजो दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।